Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी अदा कंडेरा सुबह सुबह दिला केड़ा खई तो वनी मास्तर ही बदला बचल खान जे घर सुखड़ी तोर देना है सुखड़ी तो पर पचल खान के दोस्त के तोहफे में दो चा न यार मास्तर अच्छा दम हो यार बचल खान चयो तो पंजी कारीगरी मां बटरे दिला ठाए जेके ओताक में आए वे जे लाए कम अचन ऐ घर में भी थधो पानी जे पी सकजे पूरो 1000 रुपयो दिनो हो बचल खान मुखे हां कंडेरा असांजे गोठ में कुंबर रखण लोहा सब सुठा कारीगर आहिन यार मास्तर खबर ऐं लीमो भव खां गोठ छॾे भॼी हलिया विया आहिनि अरे नहीं तक खबर अचार हलो त काथे आहिनि यार कंडेरा लीमे खबर के अजायो खौफ हुयो यार इन तो खौफ में गोड़ छडियो आ खबर न केडा हलिया विया मास्तर बई भायर ओगा उठा आहिनि खबर न आहे त अलाए काॾे रुख कयो अथऊं पर मास्तर ये बई भायर आहिनि सॼे राज में मथे जो सूर न कंडेरा न ये न चो यार जे यार सच पूछी न लीमे खबर का सिवा गोड़ जी सॼियूं घिटियूं वीरान लगन थियूं ऐं गोड़ जा ॿार बि तो उदास आहिनि लीमे खबर का सिवा कंहिंसां चर्चा कनि पर मास्तर ॻोठ खां सवा मज़ो लीमे खबर खे बि कोन ईंदी हा भला ये ॻोठ खां ॿार कंहिंसां चढ़ंदा कंहिंसां पिया विढ़ंदा हाँ यार दिल ते चवे थी ॿ टे ॾींहं स्कूल खां मोकल वठी लीमे खबर के ॻोल्हे अचां मास्तर अॼु न सुभाणे हू पाण ई मोटी ईंदा बाबा तू मोकल खामखा न कर ए ॿारनि जा मथो इम्तिहान आहिनि उन्हनि ते थोरो गौर कर ठीकु आहे दा मां 5 ॾींहं इंतज़ार कयां थो वरी पोइ ॻोल्हा खणी ॿीहर शुरू कंदासीं इहे वरी बि पीराणे खां लभी पवंदा असांजी वस जी ॻाल्हि कोन आहे ऐं हा इहो त ॿुधाए तूं केॾांहुं पियो वञी कंडेरा मां तो ताक ते थो हलां पीराणे ॾादू खां हवाल थो वठां वञी दुश्मन जी क़ैद मां अधु ईदन जी न्याणी आज़ाद थी अलहे न मास्तर पीराणो ऐं ॾातू त ॻोठ में आहिनि ई कोन अलाए केॾांहुं हलिया विया हा बाक़ी तूं ओताक ते हल त मां अचां थो ठीकु आहे नमस्ते नमस्ते छो भला ख़ैर त आहे एतिरा पापड़ थी ठाहे एॾी तकलीफ़ पापड़नि जे करे अड़े साईं शहर में कोड़ पिया आहिनि धणी जेके हथ जा पापड़ आहिनि न अहिड़ा बाज़ार में काथे हूंदा हिन में त वॾा फोटा कारा मिर्च सभु मिलाया अथव एॾा त मज़ेदार पापड़ आहिनि जो धणी खाईंदे न ख़बर पइजी वेंदई भगवान भलो करे कमला केतिरी त आसूदे मुल्ह जी ख़िदमत थी करे मालिक खे प्रार्थना आहे त ॿिए जनम में बि मुंहिंजी पत्नी तूं ई हुज तो साईं मुंहिंजो सफ़र गुज़रे सची ॻाल्हि कयां तो जहिड़ी ज़ाल भगवान भागवंद खे ई ॾींदो थी मां भागवंद आहियां जो धणी ये हेतिरी लक्ष्मी किथां अथई कमला कमला देवी तूं हाली जो पापड़ टड़क मां सम्झाए थो पापड़ हथ मथे कर हथ सिधो कर सिधो कर सिधो कर सिधो हाँ काबू कर कमला खोतरो ऐं गाॾो खपाए आयो आहियां हा ही छा कई हिन ते त रोजी रोटी कंदो हुई न भागवंत भगवान भलो करे सही थी चई पर यार मां मंझड़ो मुड़ुस रोज शहर वञा उतां सामान खणी अचां खोतरे ते रखां सॼो ॻोठ घुमां तॾहिं वञी शाम जो रोटी थिए थकिजी पियो पवां पर घर में वेहण सां त खड़ाड़ खुटी वेंदा आहिनि न छा कजे रोजी रोटी बि त करणी आहे न रोजी रोटी जी परवाह न कर तूं मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त घर में ॾोकड़ा घणा पिया लख शवा हूंदो लख सवा खोड़ कम थी वियो सम्झो लख सवा इहो बि अची
चवा घर में पियो आहे, दुकान ॾिसी आयो आहियां, सौदो बि तय करे आयो आहियां, सॼो ॼाण दुकान ते वेही सुकून बि कबो, रोजी बि कबी। धणी इहो त शब खां भलो आहे। पंहिंजे ॻोठ में त वेझो को सीधे जो को दुकान ई कोन्हे। ॻोठ जो हर को अची पंहिंजी दुकान तां सीधो वठंदो ऐं तूं बि तकलीफ़ुनि खां बची पवंदे। हक़ीक़त इहा आहे त चवां थो पछाड़ीअ जो पहाड़ आहे, ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं खे सुकून वारा गुज़रनि। भॻवान भलो कंदो, बुख कोन मरंदासीं, रोज़ीअ में बरकत पवंदी। मालिक आहे न, सुभाणे जा जेका घर में लक्ष्मी पई आहे उहा बि ॾिजांइ, जेका मां ॾींदीमांइ उहा बि मिलाए छिलाए ॾिजांइ। वञी दुकान ते सौदो ॿूदो वठी रखी आराम सां वेही रहो। सोबारा अलाए छो मुंहिंजे भाउ जो नंबर बंदि आहे। अलाए, लॻे थो त बैटरी जो मसइलो हुजे। तोखे कुझु ॿुधायो वियो आहे त काॾे थो वञा? ख़ुदा ख़ैर करे रेस, असां कोन पुछोसि त काॾे थो वञे। रेस हूअं त असां गॾु ईंदा आहियूं, पर हिन चकर अकेलो वियो आहे। घबरायूं छो थो करम खान? घबरायां इन्हे करे थो जो मां सनाला जो लाश ऐं ज़हूर वारनि जी हालत ॾिसी आयो आहियां त उन्हनि सां ॾातू वारनि कहिड़ो अशर कयो आहे। बाबा तूं किथे ही? खेर त आहे न? तुंहिंजो भाउ न ॾातू तो ॻाल्हायां, ॾातू सुञाणींदो आई न ॾातूअ खे? तोखे चङी तरह सुञाणिया थो। कोन तो सुञाणी करम खान, सुञाणी आहे न। कल शाम ताईं कबूल वापसि अची वञे हा, बचल खान जो भाउ बि ज़ाहिर थिया, पर तो ॿिन्ही जा लाश लोड़े छॾिया। अरे ग़ैरत वारा त दुश्मन जी न्याणियुनि खे बि पंहिंजूं न्याणियूं सम्झंदा आहिनि। तूं कनक खे थो महिर नी लतीफ़ साईं फरमायो, धरिया ऐं धारिया मिट न थिया हिन मुईअ जा। तुंहिंजे परियां इहो पीराणो बीठो आहे न, त तूं मूंखे ॿुधायो, तूं मूंखे ॿुधाए त मुंहिंजो भाउ किथे आहे? बच्चल खान तोखां पुछो त मुंहिंजो भाउ किथे आहे? कबूल जे पीउ तोखां पुछो त कबूल किथे आहे? तूं कीअं थो पुछी? तुंहिंजो भाउ आसमानी मखलूक आहे छा? छा? तो मुंहिंजे भाउ खे मारे छॾियो? वारो भाउ जहिड़ो आहे, ॻाल्हायसि त भले ॻाल्हायसि, दिलजाए कर भले। अदा करम खान मूंखे बचायो, ही सभई मूंखे उफट मारे छॾींदा। ॾातू इज़त सां चवां थो त मुंहिंजे भाउ खे आज़ाद कर, न त गोलियुनि सां सीनो परूण करे छॾींदोसांइ। बस तुम्हारी मुठ्ठी पूरी थी वई? थोड़ी ॻाल्हि ते वञी पुलिस वटि पहुती? हा हले वञ, कानून जा दरवाज़ा खड़काए। कानून रुगो तुंहिंजे लाइ कोन्हे को, कानून सभु कंहिंजे लाइ आहे। तुंहिंजा ई माण्हू तुंहिंजे ख़िलाफ़ शादी ॾींदा। कानून जो दर कमज़ोर खड़काईंदा आहिनि। मां तुंहिंजो अंदर चीरे उन मां तुंहिंजी दिल कढण जेतिरी ताक़त रखां थो। तूं ॿुधाए त उहे तुंहिंजा माण्हू कहिड़ा आहिनि जेके मुंहिंजे मथां शाहिद बीहंदा? उहे माण्हू जन ॿुधायो त सचल ऐं कबूल जा लाश पत्थरनि सां वेड़े ऐं तो पाणी में ॿोड़ाए लोड़े छॾिया। उन्हनि इहो बि ॿुधायो त भोग जे पुट खे उन्हनि मारियो आहे जन शहज़ादी खे अगवा कयो आहे, पर तो मथां वॾी शादी त शहज़ादीअ जी आहे। ठीकु आहे ॾातो, तूं सौदो करण थो चाहीं न, त
त पोइ ठहण वारी ॻाल्हि कर। तोसां त ठह ई न आहे करम खान। पहिरें असां पलां त पूरा कयूं, ॻाल्हियूं पोइ कंदासीं। ॾातू खान फोन बंदि कर। सोबारा कम त ख़राब थी वियो। मां पंहिंजे भाउ खे कीअं आज़ादु करायां? करम खान पोइ तो छा सोचियो आहे? इहो पीराणो ऐं ॾातू वॾा ज़िद्दी आहिनि। मुंहिंजे भाउ खे मारे फिटी कंदा पर मोटाए कोन ॾींदा। बिल्कुलु सही थो चवीं। मां तोखे चयो हो न त झेड़े में बचल खान खां नथो कटे सघी। हिक झटके सां खटियल बाज़ी हाराए छॾी न करम खान। हीअ त अञा शुरूआत आहे। पर जेकॾहिं झेड़ो वधियो न तूं बि मरी सघीं थो। सोबारा झेड़ो वधी चुको आहे। हाणे छा कजे? धोखो। बचल खान सां धोखो करणो पवंदो। मूंखे बचल ऐं हुनजे राज जी कमज़ोरी जी ख़बर आहे। सुभाणे तोखे बि ख़बर पइजी वेंदी त हारियल बाज़ी कीअं खटबी आहे। अबा खैर ॾे ख़बर थी आहे आदे उर्स वारनि ॾांहुं? ख़ैर त हुयो भला नूरा आदे उर्स वारनि ॾांहुं वरी झेड़ो त कोन कयो न? हा बाबा थी आयमि चाचे उर्स जे घरां। हाणे ख़बर पई त अती नूरा उनखे केतिरा सुख ॾिना आहिनि। नूरा असांजी इज़त जो जनाज़ो आहे बाबा। छो खैर त आहे? अदे उर्स कुझु तोखे चयो छा एॾो ततो आयो आई? बाबा चाचो उर्स त आहे अशराफ माण्हू, हू त हिकु बिड़क बि कोन कुछंदो आहे। पर बाबा नूरा तोखे ऐं मूंखे ॿुॾण जहिड़ो करे छॾियो आहे। अबा खैर ॻाल्हि त कर, मसलो छा आहे? जंहिं पीउ झुमरियूं पाए ॿाहिरनि खे भतु खारायो ऐं हिक हिक खे चवंदो त हाणे मुंहिंजो झोगो आबाद थी वेंदो। पर बाबा हुनजी नुंहुं हुनखे हिकु रगड़ी बि पचाए नथी ॾे ऐं मुड़ुसु आहे ज़ाल जो भर झलो थी बीठो आहे। छा नूरा मानी बि कोन पचाए ॾेसि? पर यार उर्स अहिड़ी ॻाल्हि त मूंसां त कोन कई। दां त चाचे उर्स मूंखे बि न ॾिनी आहे बाबा, पर सभु कुझु मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। पर बाबा ढोलू सॼो ॾींहुं पिनी चाचे उर्स जे लाइ होटल तां मानी वठी ईंदो आहे। शाबस आदे उर्स खे एॾी हालत हूंदे सुंदे बि चुप कयो वेठो आहे, कुझु कोन थो चए नूरा खे। पर यार उर्स त नूरा खे धीअ खां सवाइ सॾींदो बि कोन्हे। ॾिसूं था बाबा 2-3 ॾींहं अदी नूरा जे सम्झ धारी त पोइ ठीकु आहे, न त पोइ वठायांसि तो तलाक। बाबा इहो तलाक खां आउं बि तोखे कोन रोकींदुसि। अदे उर्स खे बेइज़त थियण खां त बचाइणो आहे न। नूरा बि त राज में केरु वठंदो कोन। नूरा भले वञी धारियनि में धिका खाए मरंदी न, पोइ बि असां मुंहुं ॾिसण न वेंदासीं। खैर तूं सही थो चई। नूरा वटि न त भाइरनि जी न पीउ जी इज़त आहे, न ई सावरनि जी इज़त करे सघी। भला ॿियो न त बचल खान जी त घटि में घटि इज़त करे हा न। असांजे राज में न इन जहिड़ी का बेलछणी त आहे ई कोन। बाबा ॿी ख़बर अथई, चाचे फोग फ़कीर जो पुट बि परिणिजी हुई ऐं वरी चाचे बचल खान जो भाणे जो बि। हले बा असां त सॼो ॾींहुं पंहिंजे घर में वेठा आहियूं ऐं ॿाहिरि निकितो ई कोन्हे। चऊं हाणे उथ माल खे बि ॾिस, थोरो गाह ॾींसि हल, या त परियां मन में छां में करे बीहारीसि, सॼो ॾींहुं उस में बीठा आहिनि। झटि त आराम करण ॾियो, हेॾो पंधु करे आयो आहियां। फकीराणी थोरी देर पहिरीं तुंहिंजे मुंहं ते जाड़े जे मरण जो लिखो। अधे बचल वारा हूर खे वठी हूर खां त तो रोई पियो। हाणे जॾहिं घोट कुंवार वीचारा घर में पहुता आहिनि, तुंहिंजे मुंहं खे ॼणो कंधारी खखर लॻी वई। ॿूथ त ईअं कई वेठी ॼणो शानू फ़कीर मुतो थो पियो वॼाए। जे मुड़स न हुजी हा न, हाणे जो हाणे घुटो ॾेई आगुर में दफ़न करीं, मथां चुल्ह ठाहे देगड़ो चांवरनि जो पचाए मासूम ॿारनि खे खारायां। अकुल जी खोट। अम्मा अबे जो कहिड़ो ॾोह आहे? छा कयो अबे?
छा कयो आहे बाबे, छा कयो आहे? इनखे त अलाह साईं अकुल कोन ॾिनो। तूं त अकुल धारी आहे न, अखियूं पटी आहे, सोच सां कमु वठी आहे। इहे त खूह में टिप न ॾी आहे न। इज़त बि कंहिं शइ जो नालो आहे, ॾिसी वासी त माण्हू ज़हर कोन खाईंदो आहे। ज़हर जी बोरी त तूं ही, थोरी चपटी हिन जे लाइ काफ़ी आहे। तुंहिंजो कसूर न आहे चाची अमीरा, मां पंहिंजे मुक़द्दर खे थी चवां। अम्मा शहज़ादी, ही घर सॼो अमीरा जो कोन्हे, न को ही फोग फ़कीर जो पटको अमीरा जे मथे ते रखियल आहे। हिकड़ी धी मुंहिंजी हुई हूरा, हाणे तूं मुंहिंजी धी आहीं। शहज़ादी जेकॾहिं अॻे मां ग़ैरत विचां कमाईंदो हुअसि न, उहो उन करे त मूंखे धी परणाइणी हुई। हाणे जेकॾहिं मुंहिंजे संधनि में बि साहु आहे न, त मां तुंहिंजे ख़ुशियुनि जे ख़ातिर जीअंदुसि। हाँ हाँ शहज़ादी, बाबो जेको वाइदो कंदो आहे न, वो पत्थर ते लकीर आहे। हाओ, ये घर तव्हांजो आहे, बाक़ी मां निधण की आहियां। न अबो न भाउ न केर कोन अथम, वती सॼे राज जा ताना मेणा सां इहे न। छा चयो चाची? तोखे मुंहिंजे करे ताना मिलंदा? न, सॼे राज खे ख़बर ई कान्हे त तूं कबूल सां इश्क कंदी हुई। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त तूं खंभजी बि वई हुई। हा फकीराणी, तूं सो न वञी कंहिं राज जे घर में वञी बच्चनि जी गिला करी। बाक़ी मां ॾिसां त कहिड़ो यो राज वारो माण्हू अचे थो फोग फ़कीर खे मेणा ताना मुंहं ते ॾे। ख़ुदा जे घर खां न्याणीअ जी माउ आहीं। अम्मा तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर। चाचे बचल खान जेको फ़ैसिलो कयो आहे न, उन में असांजो ऐं सॼे राज जो भलो आहे। अदे बचल त फाहो पंहिंजी गिची मां कढी ओ असांजी गिची में विझी छॾियो आहे। भाउ मरी वियोसि न, भाणे जो वेठो हुअसि, इहा भला उन्हनि खे ॾे हा न, इहा हचा अची असांजी गिचीअ में विधी अथसि। भाणे जे लाइ हूर जो संग न वरितल हुजे सा न, ईअं बि करे हा। पर बाबा, कबूल ऐं शहज़ादी जे इश्क जी का कंहिंखे ख़बर हुई छा राज में? इहो अम्मा वञी घर घर पढ़ो ॾेई आई। अलाह जन्नत नसीब करे कबूल खे, उन्हें सिर्फ़ अम्मा सां ॻाल्हि कई ऐं सॼे ॻोठ में शहज़ादी खे बदनाम अम्मा कयो। जॾहिं सचल खे ख़बर पई त उहो बि पंहिंजे भाउ सां विड़ी पियो न। तूं त ॿुधी नथो मरी अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करिया। तोखां वधीक त इहो सचल ग़ैरत वारो पंहिंजे भाउ सां विड़ी पियो त इहो गारो मुंहिंजे मुंहं ते न मल। ऐं तूं अड़े ऐं इन शहज़ादड़ीअ खे वरी पंहिंजे कच्छ में विहारियो वेठो आहीं। शर्म जो ज़रो कोन अथव। चाची शाबाश थई, और तू हुजन त तू जड़ियो हुजन। फकीराणी कुछ लज कर, कुछ शर्म धार। ये वीचारी न्याणी इन्हनि मेणनि ताननि जे करे पंहिंजे माउ पीउ जे घर कान वई, ऐं उहे साॻिया ताना ऐं मेणा हिन न्याणीअ खे मुंहं ते वेठी थी ॾी। घर में रहणो अथई या न? कढ मूंखे, धिका ॾेई कढ मूंखे। हा पी भात अथम को निंदण की आया न, ॻोठ में धिका खाईंदसि, किथां न किथां टुकर भोर मिली वेंदमि। उहे ते पिन जो वेठी खावां, कहिड़ा मूंखे ॾला हिते खणी ॾिना अथई, सोन में ॻाढ़ी लॻी पई आहियां। बाबा, कल ताईं मां पंहिंजे पाण खे ॿार सम्झी खिल भोग कंदो रहियुसि, पर अॼु मां हिकु ज़िम्मेदार पुटु ऐं हिकु ज़ाल जो मुड़ुसु आहियां। अम्मा खे जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल सां गॾु रहण में किरब थी अचे त पोइ ठीकु आहे, मां तव्हां ॿिन्ही खां हथ ॿधी इजाज़त वठी ही ॻोठु छॾे हमेशह लाइ हलियो वेंदुसि। पर मां चाचे बचल जो कंधु झुकण कोन ॾींदुसि। अड़े हिकिड़ो पुटु त मारिजी ॿिए पुट खे घर छॾण ते मजबूर थी वेठी करी। उन न्याणी वीचारी वई परणजी वञी वसाई पंहिंजो घर, पोइ हिन घर में अकेली वेठी रांभाट कजाए रांभाट। मां बि नुंहुं पुट सां गॾिजी घर छॾे हलियो वेंदो सां। ख़बर अथई छो? मां हिन न्याणीअ सां सॼी ज़िंदगी गारण जो वचन करे छॾियो आहे। आहे का ॻाल्हि तुंहिंजे ढूल में या इहो दोल खणी धम धमा धम धम धमा चवां त इहो घर छॾे वेंदो सां, घर छॾे वेंदो सां, घर छॾे वेंदो सां। पर मां पंहिंजे हिन घर में रहंदसि। मूंखे तव्हां सभिनीनि जी ख़िदमत करणी आहे, मां पीउ जी बि ऐं मुड़ुस जी बि। चाची भली मूंखे जेतिरो बि बेइज़्ज़ो कंदी, मां सम्झी बर्दाश्त कंदसि। ग़लती मुंहिंजी आहे, सज़ा बि मूंखे मिलणु खपे। इहे हूंदियूं अथई नुहर, तूं वेठी कामेली वांगुरु का 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 वेठी थी करी। यंत्री रन
बल्लोला मानीअ जा खाई मां त चाहतो त खारो मान जी खाई हिन बचड़नि खे वेठी दुआऊं कर अलाह से पोटरा पोटरी ॾींदई लाइक़ आहीं त कान पोइ न बचड़नि सां वेठी ते बातड़ी ॿोलियूं ॻाल्हाइजांइ शुक्र नथी कर मां हिन छोकिरीअ सां गॾु आहियां तुंहिंजे हियांव ते हीअ छोकिरी मुंग डरींदई मुंग ए बख़ुश थी आहे त लोला वेंदा हज ते काव मरी विया आहिनि हलड़ी फूसड़ी सुञाणा तोखे तोसां ताऊं पुॼंदुसि बे औलादी पड़जी वियो आहे बे औलादी सबरी त कयो अथम बड़े हार मौलवी हाणे दुआ कर त असां बि हली पऊं कबूल जा गुफ्ता कबूल जूं ॻाल्हियूं हुन जो मुंहिंजे पेरनि ते हथ रखी मल न वेण जी इजाज़त वठण छा छा ॿुधायां तव्हांखे वरी ग़लतीअ जो अहसास थींदे हिते हिते एतिरे ई हेठि वेही बाहूं ॿधी वरी मूंसां मल जो इक़रार कर छा छा ॿुधायां ॿुधी छॾियो राज वारो हाणे उहो बच्चल खान न रहियो अथव हाणे बच्चल खान हिकु घुमंदड़ फिरंदड़ लाश अथव संजय खां वठी अची न खट ते ई वेठा आहियो मथां असुर थियण ते आ कुकड़नि बांगू ॾियण शुरू कयूं तव्हां मूंसां हिकु अल्फाज़ बि नाहे ॻाल्हायो अंदर में कहिड़ी आंध मांद अथव छा तव्हां मूंसां शादी करे ख़ुशि न आहियो देर से चए तो मां तोसां शादी करे ख़ुशि बाक़ी चेहरे ते कहिड़े पछताव जा पाछा अथव कहिड़ी मजबूरी आ ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।